सखर ऐं लाड़काणो डिवीज़न समेत सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में गुज़िरियल कुझु ॾींहनि खां जारी बिजली बहिरान रुॻो हिकु इंतिज़ामी मसइलो न रहियो आहे, पर उहो हाणे हिकु मुकमल इंसानी बहिरान जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। मिटी जे तूफ़ान खां पोइ बिजली जे ट्रांसमिशन निज़ाम खे सख़्तु नुक़सानु पहुतो, जंहिं सबबु केतिरनि इलाक़नि में सप्लाई मुकमल तौर ते बंदि थी वई। 5 ॾींहं गुज़रण बावजूद बि केतिरनि हंधनि ते बिजली जी मुकमल बहाली मुमकिन न थी सघी आहे। ही बहिरान उन वक़्तु वधीक संगीन थी वियो आहे जॾहिं सिंध में गर्मी पद 50 खां 52 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची चुको आहे। अहिड़ी मौतमार गर्मी में बिजली जो बंदि हुजणु सिर्फ़ु तकलीफ़ न, पर सिधो संओं ज़िंदगी लाइ ख़तरो बणिजी वञे थो। बुज़ुर्ग, ॿार ऐं औरतूं सभ खां वधीक मुतासिर थी रहिया आहिनि, जॾहिं त इस्पतालुनि, पाणी जी फ़राहमी ऐं रोज़मर्रा ज़िंदगी जा बुनियादी निज़ाम बि मुतासिर थिया आहिनि। कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर या कुदरती आफ़त हिन सूरतहाल खे सिर्फ़ु मिटी जे तूफ़ान जो नतीजो करार ॾियणु मुकमल हक़ीक़त नथो लॻे। माहिरनि जो चवणु आहे त असुलु मसइलो सालनि खां नज़रअंदाज़ थियल बिजली जो इंफ्रास्ट्रक्चर आहे, जेको अॻु ई कमज़ोर ऐं ख़स्ता हालत में हो। ट्रांसमिशन लाइनूं, पोल ऐं ग्रिड स्टेशन्स जेकॾहिं मज़बूत ऐं जदीद निज़ाम ते ॿधल हुजनि हा त शायदि कुदरती आफ़त जो असरु एतिरो शदीद न हुजे हा। ही बहिरान हिकु दफ़ो ॿीहर इहो सवाल उथारे थो त छा सिर्फ़ु कुदरती आफ़तूं ज़िम्मेवार आहिनि या इंतिज़ामी ग़फ़लत बि बराबरि जी ज़िम्मेवार आहे। सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी सेप्को जे प्रेस रिलीज़ मूजिबि बहाली जो कमु तेज़ी सां जारी आहे। इंतिज़ामिया जी दावा मुताबिक़ 46 मां 36 ग्रेड स्टेशन्स मां बिजली बहाल कई वई आहे, जॾहिं त बाक़ी ते कमु जारी आहे। मुतासिर टावर्स जी मरमत ऐं ट्रांसमिशन लाइनुनि जी बहाली बि मुख़्तलिफ़ मरहलनि में आहे। सेप्को जो चवणु आहे त इंजीनियरिंग टीमूं 24 कलाक कमु करे रहियूं आहिनि ऐं जल्द मुकमल बहाली यकीनी बणाई वेंदी। पर ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त केतिरनि ई इलाक़नि में माण्हू अञा बि मुकमल तौरु बिजली खां महरूम आहिनि ऐं शदीद गर्मी में सख़्तु अज़ियत भोॻे रहिया आहिनि। सिंध पाकिस्तान जो उहो सूबो आहे जिते गैस ऐं कोयले जहिड़ा वॾा तवानाई वसीला मौजूदु आहिनि। बावजूदि उन जे मक़ामी आबादी अॼु बि बिजली जे बहिरान मां निकिरी न सघी आहे। सिंध जे सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त सिंध में पैदा थींदड़ तवानाई नेशनल ग्रिड ज़रिए ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िल कई वञे थी, जॾहिं त मक़ामी इलाक़नि खे मुसलसल लोड शेडिंग जो मुंहुं ॾिसणो पवे थो। ही सूरतहाल तवानाई जे मुनसिफ़ाणी विर्छ बाबति हिकु डिघे अरसे खां हलंदड़ सियासी ऐं आइनी बहस खे ॿीहर ज़िंदा करे थी। अवामी सतह ते सवाल उथी रहिया आहिनि त आख़िर हिन बहिरान ते वाज़े ऐं असराइती हिकमत अमली छो नथी अख़्तियार कई वञे। सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी इदारनि जो किरदार बि सवाल हेठि अची रहियो आहे। माण्हुनि जी मायूसी हाणे इन हद ताईं पहुची चुकी आहे जो हू बुनियादी सवाल उथारे रहिया आहिनि त छा वसीलनि सां मालामाल सिंध जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां हमेशह लाइ महरूम रहंदा। ही बहिरान रुॻो बिजली जी बंदिश न, पर हिकु गॾियल निज़ाम जी नाकामी जी निशानदेही करे थो। कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर, मौसमियाती दबाव, तवानाई जी गैर मुतवाज़िन विर्छ ऐं इंतिज़ामी सुस्ती गॾिजी हिकु अहिड़ी सूरतहाल पैदा कई आहे जंहिंजो अज़ाब सिधो संओं आम माण्हू भोॻे रहियो आहे। जेसिताईं तवानाई पॉलिसी, इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी ऐं हंगामी हालतुनि लाइ मज़बूत निज़ाम तयारु न कयो वेंदो, तेसिताईं अहिड़ा बहिरान बार बार जनम वठंदा रहंदा।